निगरान वज़ीर आज़म जे इंसानी हक़नि बाबति सलाहकार मशाल मलिक चयो आहे त इसराइल ऐं भारत जी दहशतगर्दी सॼी दुनिया में पखिड़िजी रही आहे। केतिरनि ई ॾींहंनि खां फ़लस्तीन ते क़यामत बर्पा थियल आहे। हर हिकु रत जा ॻोढ़ा ॻाढ़ी रहियो आहे। रोज़ाना जी बुनियाद ते इसराइली फ़ौज फ़लस्तीनी ॿारनि खे क़त्ल करे रही आहे। हर 15 मिनटनि बाद हिकु फ़लस्तीनी खे शहीद कयो पियो वञे ऐं फ़लस्तीनी खाधे पीते जी शयुनि, दवाउनि ऐं पाणी खां महरूम आहिनि। रावलपिंडी चैम्बर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मशाल मलिक चयो त इसराइल तरफ़ां वाइट फास्फोरस जो इस्तेमालु करे फ़लस्तीनी अवाम जी मिल्कियतुनि खे तबाह कयो पियो वञे। दुनिया इसराइल ते मुआशी ऐं दिफ़ाई पाबंदी लॻाए। संदसि चवणु हो त इसराइल ऐं भारत जेको कंदा आहिनि उहो दुनिया में कॾहिं बि नाहे ॾिठो। फ़लस्तीन ऐं कश्मीर खुलियल जेल आहिनि। सभ खां वधीक जेनोसाइड फ़लस्तीन में थी रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।